बलूचिस्तान में कोरोना विघे ब मरीज हयाती विञाए वेठा। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफां 358 नवन केसनि जी तस्दीक। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 0.68 सैकड़ो रही। वज़ीर आज़म इमरान खान वफ़ाक़ी काबीना जो इजलास 28 डिसंबर ते अंगारे वारे ॾींहुं सॾाए वरितो। काबीना इजलास लाइ 18 नकाती एजेंडा तैयार। काबीना खे इलेक्ट्रिक वोटिंग मशीन में आई वोटिंग बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सियासी माशी ऐं कोरोना जी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। ज़िमनी फाइनेंस बिल काबीना में पेश करण जा इम्कान। नून लीग अगवान एहसन इकबाल चयो आहे त सॼे हुकूमत जी 1 पॉइंट एजेंडा नवाज शरीफ आहे। ॾिनल हुक्मराननि जे ज़हननि में अॻूणो वज़ीर आज़म वेठल आहे। छा एतिरी ॾिनल हुकूमत मुल्क हलाए सघे थी? हुकूमत जे वञण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे वञी चंदो गॾु करियो। इलेक्शन कमीशन ख़ैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जो शेड्यूल ईंदड़ हुकूमत ताईं रोके छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मौसम जी सूरतहाल सबबि मकानी चूंडूं मार्च या अप्रैल में कराइण बाबति मशवरा शुरू करे छॾिया। इलेक्शन कमीशन अख़्तियारनि जो चवणु आहे त जनवरी ऐं फरवरी में अक्सर ज़िलनि में सख़्त बर्फ़बारी जो इम्कान आहे। पंजाब में कोहीड़े जो राज बरकरार। मोटरवेज ट्रैफिक लाइ बंद। कोहीड़े सबब मोटरवे M2 M3 ऐं M4 ऐं M11 खे ट्रैफिक लाइ बंद कयो वियो। वालायल कश्मीर में भारत जी रियासती दहशतगर्दी जारी। 2 ॾींहनि अंदर वधीक 6 कश्मीरी शहीद। कश्मीरी मीडिया सर्विस जो चवणु आहे त भारतीय फौज ज़िले इस्लामाबाद में सर्च ऑपरेशन जी आड़ में नौजवान खे शहीद करे छॾियो। 2 ॾींहनि दौरान शहीदनि जो अंग 6 थी वियो आहे। ऐं कराची में अॼु ऐं सुभाणे हल्की बरसात जो इम्कान। 28 डिसंबर खां थधि में वाधिजी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि ओलंदे हवाउनि जो मींहुं वसण वारो सिस्टम बलोचिस्तान में दाख़िल थी वियो। बलोचिस्तान जे मथे इलाके में थधियूं घुलण शुरू। जी नाज़रीन, हेडलाइन सां वठी वधीक ख़बरुनि जे पेट ॾांहुं वठी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु रहिजो।